फैज़गंज में इंट्रा स्कूल तालका टूर्नामेंट में गवर्नमेंट हाई स्कूल भंगू बेल जे ग्राउंड ते रांदियुनि जे हफ़्ते जे आख़िरी ॾियारे ते वॉलीबॉल मुक़ाबलो थियो, जंहिं में गवर्नमेंट हाई स्कूल मोहम्मद खान शहर ऐं स्कूल KB हिस्पानी जी टीम जे रांदीगरनि विच में थियो, जेको हाई स्कूल मोहम्मद खान शहर जी टीम 20 पॉइंटूं ठाहे फाइनल खटे वरितो, जॾहिं त गवर्नमेंट हाई स्कूल KB हिस्पानी जी टीम 13 पॉइंटूं खणी मैच हारायो। जॾहिं त वॉलीबॉल फाइनल खटींदड़ हाई स्कूल मोहम्मद खान शहर जी टीम खे भंगू बेल ग्राउंड ते गस्टा सिंध जे सदर हाजी मोहम्मद अशरफ ख़ास खेली ट्रॉफियूं ऐं मञता सर्टिफिकेट ॾिना, जॾहिं त वॉलीबॉल फाइनल खटींदड़ पारां पक्का चांग में झुमरियूं हणी मिठाइयूं पिणु विरायूं वियूं। होॾां गवर्नमेंट हाई स्कूल मोहम्मद खान शहर जे हेड मास्टर आफ्ताब हुसैन राजपर गुलाम शबीर मारे जो माशूक अली हिस्पानी ऐं ॿियनि चयो त असांजे शागिर्दनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। ग्राउंड समेत घुर्बल सहूलियतूं न हुजण करे रांदियुनि जी सरगर्मी में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। हिन वधीक चयो त असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो असांजे स्कूल जे शागिर्दनि वॉलीबॉल मैच खटी आहे। अलबख्श चांग, वॉइस ऑफ सिंध TV, फैज़गंज।